बुड्ढो तो वरी तो क्या पैजी वियो थी गाली पवे ना तोखे कुछ चवे तो छा कस बदतमीजी करे तो छा तोखे पसंद आई छा डोंट टॉक रबिश मुझे पी जी उम्र जो आहे त छा थियो वेस्टर्न कंट्रीज में घणियूं छोकरियूं पाण खां वॾे तजुर्बेकार मर्दन खे पसंद कंदियूं आहिनि सख़्त छॾियो हाणे हेलो बाय अंकल बेटर लक नेक्स्ट टाइम बाय बाय अरे वाह बाय हैंडसम आजकल जी छोरियों में साईं राम राम बेड़ा पार मां तव्हांखे सुञातो कान थोड़ो जोर सां ॻाल्हायो साईं मुंहिंजी बैटरी कमज़ोर थी वई आहे बैटरी अच्छा अच्छा मशीन मां तांदी काने घर घर अच्छा साईं तव्हांजो नालो जी तव्हांजो नालो नालो केवल केसवानी वासवानी वासवानी साईं असांजो वकील आहे मुंहिंजो नालो चंद्रू चैनानी चंचलानी चैनानी चैनानी हा चंचलानी मुंहिंजो डॉक्टर बि चंचलानी आहे चङो चङो साईं मां हलां थो बैटरी कमज़ोर थी वई आहे न बाज़ार थो वञा किथे था वञो बाज़ार न न बाज़ार बाज़ार अच्छा अच्छा मूंखे लॻो तव्हां बाज़ार था वञो चङो साईं झूलेलाल तव्हां राम राम कहिड़ा कहिड़ा बोड़ा था अची मिलन अरे वाह छोरी आई
ॾियण वारो आयो आहे। अची विया? अचो। नचा छो नचा? कंहिंजी शादी थोड़ी है जो मां नचा? नची त ज़रूर आया आहियो, इन करे त एतिरो सहको पिया। छा सहको पिया? सहका पियो? वो छा आहे तगड़ी तगड़ी जॉगिंग करे आयो न, साह चढ़ी वियो आहे। हा। अॼु रेसिंग जी प्रैक्टिस शुरू की आहे मां। हा। हीअं ठेंग टप्पा ॾियण सां तव्हांजी जवानी मोटी कान ईंदव, सम्झो? छा कान ईंदी? जवानी। आनी पल्ले जी आनी? अरे मां मच्छी मार्केट थोड़ी वियोसि जो पल्ले जी आनी वठी अचां। सावण जो महीनो आहे न। हे भगवान, मां तव्हांजो छा कयां? पकवान ठाही? दाल पकवान? वाह, नाश्ते में दाल पकवान मज़ो ईंदो अॼु, मज़ो ईंदो। ॿिलीअ जे ख्वाब में बि चिछड़। ही वठो, मशीन लॻायो त कुझु ॿुधण ईंदव। अरे मां बोड़ो थोड़ी आहियां। छा आहे परे जो आवाज़ आहे न, करे करे घटि ॿुधण में ईंदो आहे बस। सच सच ॿुधायो, केरु सैंडल खणी पुठियां पई अव जो इहे डोड़ंदा आया आहियो? अरे धीरे ॻाल्हाए, बोड़ो कान आहियां मां। मुंहिंजी उमिरि जो त लिहाज़ कर। बांदर भले झूड़ ॿुढो थी वञे पर टिपा ॾियण कोन छॾींदो। इहा त मां आहियां जो नक में नकेल विझी वेठी आहियां। ॿी काई हुजे वाह न त। छो थी अजायो बदनाम करी? कई छोकिरीअ खे छुयो हुजे न त मुंहिंजा हथ जलन। अखियूं फाड़े त ॾिसंदा आहियो न? भगवान ॾिसण लाइ अखियूं ॾिनियूं आहिनि ऐं मां सभिनि में तुंहिंजो रूप ॾिसंदो आहियां। हाँ, हाणे कुझु त सुधरो। सच सुहिणी, 35 साल पहिरीं जो तुंहिंजो रूप ॾिठो हो न, वो रूप मां हर छोकिरी में ॾिसंदो आहियां। हटो, हाणे चापलूसी न करियो। हाँ, ईअं ई 35 साल पहिरीं तो ईअं ई शर्मायो हो ऐं मां पंहिंजो हिरख हारे वेठो हुउसि। कुझु त लज शर्म करियो। घर में ॿ जवान पुट वेठा आहिनि, ॿुधंदा त छा सोचींदा? शकुबाई, शकुबाई। शकुबाई आज छुट्टी पर है। हाँ, तुंहिंजे नंढे पुट तो बुद्धि वरतो। ठीक है, हाणे चुप करो। Good morning, young man. Good morning. गुड मॉर्निंग बेटे। Good morning, young sweet lady. हाँ, मुझे मस्का मत लगाओ। मुझे यंग बनने का कोई शौक नहीं, इन्हीं को शौक है। इन्हीं को बोलो। मम्मी, हमारे डैड तो सदाबहार फूल की तरह है, जिन पर पतझड़ का कोई असर नहीं होता। अरे सिंधी में ॻाल्हाए, सिंधीअ में। एतिरा साल हिते रही करे महाराष्ट्र शकुबाई सिंधी सिखी वई ऐं तूं सिंधी थी करे। सिंधी ईंदी त अथसि पर। हा, पर तोसां लाड करे हिंदीअ में ॻाल्हाईंदो आहे। ओके ओके, सॉरी डैड। अब सुबह सुबह अपना मूड खराब मत कीजिए। मैं बहुत जल्द सिंधी सीखूंगा और आप सबसे सिंधी में बात करूंगा। हिकु सिंधी छोकिरे सां रोमांस कर जंहिंखे सिंधी ईंदी हुजे, पाणी सिंधी सिखी वेंदे। मम्मी जल्दी से मुझे चाय दो, मुझे कॉलेज जाना है। आज चाय नहीं मिलेगी। क्यों क्यों? छो चांहि छो न मिलंदी? छो त अॼु थधिड़ी आहे। अॼु घर में न बाहि बरंदी ऐं न ई कुझु ठहंदो। अॼु रुगो थधो खाधो खाइबो। अच्छा अच्छा, इन लाइ कल मिठा लोला, खंड टिकड़ियूं ऐं बेसण पियूं ठहनि। थधी लस्सी त मिलंदी न? हींअर तई भई उथी सनानु पाणी करे वठो त मां थधो नाश्तो खणी थी अचां। ठीकु आहे? हल पुट, जल्द कर, ओके शक्कर करे मम्मी, आई एम वठ। गोइंग। हाणे तव्हां बि उथो, जल्द सनानु करियो। हा हा, वञा थो वञा थो। ओफो, छा थियो? छाती में सूर पियो थिए। छाती में सूर? कहिड़े पासे? इन पासे। पक्का अथव त सूर इन ई पासे आहे? हा, इथे ई आहे। पोइ ठीकु आहे। छो? छो त दिलि खां ॿिए पासे थींदी आहे। ही दिल जो सूर न आहे। हलो, यू आर राइट, यू आर राइट। उथो जल्दी सनानु पाणी करियो। हलो करे वठो सनानु त बाम थी लॻायां। ही वठो, टोस्ट खाओ। ही छा आहे? टोस्ट? वो भी सुकल? मखण किथे आहे? डॉक्टर घणो घी तेल खाइण खां मना कई आहे न? डॉक्टर जो बच्चो पाण खाई खाई हाथी थी वियो आहे ऐं मूं लाइ ही सुकल टोस्ट। ठीकु आहे बाबा, अधु बेसणी थी ॾियांव। पुट बेसणी त ॾिजांइ। नीता पुट, अच तूं बि नाश्तो करे वठ। अच्छा थी मम्मी। थोड़ा धीरे धीरे पुट। अच वे। जल्दी कुछ खाई वठ। हाँ, ऐं खीर बि पी वठ। राति बि कोन पीतो अथई। ठीकु आहे। इहे पंहिंजो ख्याल रखंदीअ त कीअं हलंदो? हल जल्दी कर। विजय कान आयो अञा ताईं? तैयार त थिए पियो, ॼाण आयो। अरे ही लंच बॉक्स रखो बैग में। ऐं ॿुध, अॼु मां पहिरीं फैक्ट्री वेंदुसि, उन खां पोइ ऑफिस ईंदुसि। ठीकु आहे डैडी। चङो मां हलां? ओह गॉड, ॾिसो हाणे ज़रूरी कमु त मां भुलिजी वियुमि। छा थियो? डैडी तव्हां खां कुझु चेक साइन कराइणा हुआ। ओफो। हल पुट। आ जाओ विजय, यहाँ पर बैठ जाओ। अरे तूं त हिन सां सिंधी में ॻाल्हाए। विजय तू भी सिंधी सीखना, सभिनी खे ॾाढो सुठो लॻंदो।
क्या भाभी, आप भी डैडी की तरह बातें करने लगी। मुझे जल्दी से कुछ खाने को दीजिए, मुझे कॉलेज के लिए बहुत लेट हो रहा है। डैड, एक चेक मुझे भी साइन करके दे दीजिए, मेरे पास पेट्रोल तक के लिए पैसे नहीं है। तो बस में जा। हाँ? तो बस में वञा। प्रिंस, तुंहिंजे मधु जे विच में हिकु ई पत्थर आहे ऐं उहो आहे विजय। मां हुन पत्थर खे ठोकर हणी मथे उॾाए छॾींदुसि। शैतान जो नालो खण ऐं शैतान हाज़िर। साम्हूं ॾिस, आ रे तुंहिंजो पत्थर। हाय फ्रेंड्स। बदमाश फ्रेंड भी चए थो ऐं असांजी गर्लफ्रेंड ते नज़र बि रखे थो। पप्पू गो एंड गिव हिम अ फाइनल वार्निंग। ठीक है, हाणे तो वञी सिधो करे अचांस। विजय 1 मिनट। हाँ बोलो। प्रिंस ने कहा है कि क्या कहा है प्रिंस ने? जल्दी बोलो यार, मेरे मैनेजमेंट की क्लास है। प्रिंस ने कहा है कि तुम मधु से मिलना बंद कर दो, वरना अच्छा नहीं होगा। क्यों? मधु उसकी बहन लगती है क्या? वो उसकी फ्रेंड है। उस साले को जाके समझा दो कि इस कॉलेज में सब एक दूसरे के फ्रेंड होते हैं। छा चई? तव्हां लॻो त साले खे वञी सम्झाइस, हिते सभु हिक ॿिए जा फ्रेंड्स आहिनि। तूं मूंखे छा चयो? अरे मां किथे चयो यार, मां किथे चई सघंदुसि तोखे। विजय चयो। विजय जे बच्चे खे ख़बर कोन आहे त सुभाणे ऑल इंडिया यूनिवर्सिटी जी साइकिलिंग कॉम्पिटिशन आहे ऐं मधु बि हुन में पार्ट वरितो आहे ऐं मूंखे पक आहे त मधु अवल नंबर ईंदी ऐं मां उन जी शान में एॾी शानदार पार्टी ॾींदुसि जो उहो विजय खे विसारे सिर्फ़ु मुंहिंजी थींदी। यू आर राइट। वाह, हेठ रख। हाँ रखा दो। यार प्रिंस तो मधु के लिए इतना बड़ा बुके लेके आया है। तू घबरा मत, लाया वो है, दूंगा मैं। वो कैसे? वक्त आने पर देख लेना। हाँ। अब लड़कियों का 1 किलोमीटर साइकिल रेस मुकाबला शुरू होने वाला है। इस मुकाबले में भाग ले रही हैं कलकत्ता की शर्मिला बनर्जी। दूसरे स्थान पे हैं लखनऊ की ममता चतुर्वेदी। तीसरे स्थान पे हैं चेन्नई की जयललिता स्वामी। चौथे स्थान पे हैं इलाहाबाद की हेमा माथुर। पांचवें स्थान पे है उस्मानिया की फरीदा आजमी। और छठे स्थान पे है हमारी मुंबई की मधु रामचंदानी। वाओ, व्हाट अ फिगर। उनजी फिगर खे छॾ, विजय जी फिकर कर। अरे यार, फटफटी जा कार जो मुकाबलो कंदी। मधु मुंहिंजी आहे ऐं मुंहिंजी थी रहंदी। अब मुकाबला शुरू होने जा रहा है। रेडी 1 2। और इसके साथ कलकत्ता की शर्मिला बनर्जी ने लीड ले ली है और दूसरे स्थान पे है लखनऊ की ममता चतुर्वेदी और तीसरी पोजीशन पर है उस्मानिया की फरीदा आजमी। वियो 200 रुपयनि जो बुके बेकार वियो। Shut up. Let's go and have some coffee. अरे उल्लू, देखना मधु ही फर्स्ट आएगी। अरे उल्लू नहीं यार, गुल्लू। ओके। और अब मुंबई की मधु रामचंदानी आगे बढ़ रही हैं। उसने लखनऊ की ममता चतुर्वेदी को पीछे छोड़ दिया है। ओह व्हाट अ स्पीड, व्हाट अ स्पीड। मधु रामचंदानी कलकत्ता की शर्मिला बनर्जी के पास पहुंच रही है। अब केवल 25 मिनट का बात रह गया है और अब मधु और शर्मिला बिल्कुल बराबर चल रही है। दोनों के बीच जोरदार मुकाबला हो रहा है। और मधु आगे निकल रही है, उनके पीछे आ रही है फरीदा आजमी। मधु बहुत तेजी से आगे बढ़ रही है, फरीदा आजमी उनके पीछे है और ये रही मधु पर। I am proud of you, mother darling. मुझे बुके। मधु, कंग्रेचुलेशंस मधु। वेरी स्वीट ऑफ यू विजय। तोखे पक हुई कि मां पहिरियों ईंदसि ऐं जे ॿियो को अचे हां त? ई बुके मुंह आंदो आहे। अरे यार, कभी कभार तुमने मेरा एक काम कर दिया तो क्या हुआ। अच्छा, इस बुके के लिए मैंने तुम्हें 200 रुपए दिए थे ना?
और तुमने मुझे 25 रुपए वापस भी किए थे। बकवास बंद कर। ये बुके माँ वठिया हुआ पूरे 20 रुपए में। अच्छा, तो ये तुम कहकर मधु को इम्प्रेस करना चाहते हो? मुखे मधु के इम्प्रेस करने जी काई जरूरत ना है। मधु अज रात जो पार्टी रखी है तुझे कामयाबी जी खुशी में। हमारी तरफ से। व्हाट डू यू मीन बाय हमारी तरफ से? ये पार्टी मैं दे रहा हूँ और तुम उस पार्टी में नजर भी मत आना। मधु जी कार तुझे इंतजार पे करे। कार में बुट्टा वेंदा आइन माता बाइक ते वेंदस। मधु हिकु दफ़ो मूंसां मुंहिंजी कार में हल त सही। सोचींदस। बाय बाय। मधु भला इहो त ॿुधाए पार्टीअ ते हलण लाइ केॾी महिल पिकअप करियां? डोंट बॉदर माय डियर फ्रेंड, मां विजय सां गॾु ईंदस। सॉरी, आई एम नॉट कमिंग फॉर द पार्टी। छो छो? अरे यार ये तो गड़बड़ थी हुई। अरे चर्चो क्यों करे? अरे विजय समझा करो यार, वी आर फ्रेंड्स। अरे यार तेरे बिना पार्टी में रौनक ही नहीं रहेगी। ठीक है, तो तुम्हारी पार्टी की रौनक बढ़ाने के लिए मैं आ जाता हूँ। ओके थैंक यू यार। चलो मधु। बदमाश कबाब में हड्डी मैं डैडी के चाहिए नहीं शिकायत कंदुस। तुम भी कमाल तो करी यार। यार हुने और डैडी मधु के तुझे गोद में वार वेंदो। तो यार तू ही ॿुधाए मां छा कयां? तू मधु के इम्प्रेस कर। अज पार्टी में अहिड़ी डांस कर जो मधु विजय के विचारे करे हुन जी पटपटी जॾे तुझे कार मची वे। ओ यू आर ग्रेट यार, यू आर ग्रेट। सामने जो बस स्टॉप आएगा ना वहाँ रोक देना। क्यों, क्या हुआ? डैडी वापस आ गए हैं इसलिए मुझे घर जल्दी जाना है। तो इसमें घबराने की क्या बात है? मैं घबरा कहाँ रही हूँ, बस यहाँ रोको। ओके। विजय मुझे तुम्हारी एक बात बिल्कुल पसंद नहीं है। मेरा हिंदी में बात करना। हाँ, तुमको सिंधी थोड़ी बहुत तो आती है ना? समझ में आती है मगर बोलने में। बात करने की कोशिश तो करो। आज अचानक ये सिंधी? फिर हिंदी? सिंधी में ॻाल्हाए ना। क्या बात है, आज सिंधी में बात करने की इतनी जिद क्यों? छो तो मुंहिंजो डैडी पक्को सिंधी आहे। मतलब? तू सिंधीअ सां सिंधीअ में न ॻाल्हाइण खे वॾो ऐब सम्झंदा आहिनि। ऐब मतलब? ऐब यानी ख़राब आदत। ऐं इन करे हाणे खां वठी मां तोसां रुगो सिंधीअ में ॻाल्हाईंदसि। देखो मधु, बचपन से मैं बोर्डिंग में रहा, देहरादून में पढ़ाई भी वहीं की। वहाँ सिर्फ इंग्लिश और हिंदी बात करते हैं। पर तुंहिंजे घर में सब कहिड़ी ॿोलीअ में ॻाल्हाइनि? सिंधी में। त पोइ तू बि छो न तो कोशिश करी? आदत ना है। त आदत विझ न। सिंधी थी सिंधीअ में न ॻाल्हाइनि इल्लत आहे। इल्लत? इल्लत यानी ख़राब आदत। हिन खां पोइ सभिनी सां सिंधीअ में ॻाल्हाइण जो प्रॉमिस कर। नो प्रॉमिस, फर्स्ट कोशिश। पक्का? हाँ। ओह, गुड आफ्टरनून गुड सर। आफ्टरनून। गुड आफ्टरनून सर। नीता तू हिते? छो हिन ऑफिस में मां पहिरियों दफ़ो त कान आई आहियां। न पर हीअं ओचितो मुंहिंजो मतिलबु आहे कि तुंहिंजो हिन हालत में अचणु ठीकु न आहे। अगर को कम हुजे यहाँ तो मुझे टेलीफोन करी। जरा पंहिंजी सेक्रेटरीअ खां पुछो घणा फोन कया अथमि। हिकु ॻाल्हि सम्झ में कान आई, तव्हां घरां 10 लॻे निकिता आहियो ऐं हींअर 4 थिया आहिनि। साई मुंहिंजा किथे हुआ? शादीअ खां पोइ बि एतिरो शक? विश्वास रख, कंहिं ज़रूरी कम सां कस्टम ऑफिस वियो हुउसि। कैसा मिलण? कंहिंसां मिलण न वियो हुउमि भाई। गवर्नमेंट अमेरिका मोकिलणा आहिनि, इन्हीअ सिलसिले में कुछ ज़रूरियूं फॉर्मेलिटियूं पूरियूं करणियूं हुयूं। उहे पूरियूं करे सिधो हिते आयुसि। हूअं बि 4:30 वॻे मूंखे घर अचिणो हो। तुंहिंजे लेडी डॉक्टर सां अपॉइंटमेंट बि त आहे। शुक्र आहे एतिरो त यादि अथव। एतिरो छा, मूंखे घणो कुझु यादि आहे। जीअं सुभाणे असांजे नए महिमान लाइ कपिड़ा ऐं रांदीका वठणा आहिनि, परीहं बहिराणे जी तयारी करणी आहे। अच्छा, हिकु मिनट तरस। जूली प्लीज कम इन। वरी कम में ना फासी वञिजो। न दिल दखिए में रख। अॼुकल्ह देखिए जो न, फ्रिज जो ज़मानो आहे। प्लीज कम इन। यस सर। एनीथिंग अर्जेंट? नो सर, किडीज कॉर्नर से मिस्टर सिन्हा का फोन था, वो कल शाम को 5 बजे आपको वहीं मिलेंगे। रांदीगन लाए?
और ओम टेक्सटाइल से मिस अनीता का फोन था, परसों की अपॉइंटमेंट पोस्टपोन कर दी है। Okay, you may go now. Anything urgent, just let me know because I will be leaving in 5 minutes. नो सर, दे आर नॉट मोस्ट अर्जेंट। ओके मैम, ओके बाय। बाय बाय। ही छा सॼे ॾींहं में तव्हां कुझु बि कोन खाधो अथव? छा कयां, वक्त भी कोन मिलियो। हाँ, मुंह खोल। न पहिरीं तव्हां खाओ। अरे हाँ? खाओ ना। हे असांजे नंढड़े महिमान लाए। हे गुलू, अरे विजय, अॼु कीअं भुलिजी पए? यार गुलू, गुल्लू, हूअं त यार मुंहिंजो नालो उल्लू रखियो हुए। तुमको बुरा लगा? अरे न यार, बराबरि नालो रखियो अथई। हूअं त सॼो ॾींहुं घर में सुम्हंदो आहियां ऐं राति जो क्लबुनि ऐं पार्टियुनि में उल्लू वांगुरु जाॻंदो आहियां। हल ॿियो ॿुधाए, कीअं यादि कई? यार तुम्हारे डैडी से काम था। डैडी? डैडी त लोनावला में आहे। ओह गॉड, बैड लक। छो, छा थियो वरी? कहिड़ो कमु हुई? यार मेरे घर के बाजू वाला बंगला बिक रहा है। तुम्हारे डैडी से कहकर कोई ऐसा चक्कर चलवाओ जिससे वो बंगला कर्नल रामचंदानी को मिल जाए। कर्नल रामचंदानी? मधु भी तो रामचंदानी है ना? अच्छा समझी हूँ। एक घर बनाऊंगा तेरे घर के सामने। यार तुम तो सब जानते ही हो, कुछ करो ना। समझी यार, जो कम थी हो बंगलो मधुआ जो थी हो। मगर तुम्हें लगता है तुम्हारे डैडी ये काम कर सकेंगे? अरे यार तू मुझे डैडी के सुञाणी कोन, पक्को स्टेट ब्रोकर अथई। ग्राहक के ईअं फसाईंदो अथई ॼण कांव मच्छीअ खे। पर यार हिक ॻाल्हि ॿुधी छॾ, अथी पक्को धंधोड़ी, दलाली पक्का वठंदि। उसकी चिंता तुम बिल्कुल मत करो। अगर मधु के डैडी ने दलाली नहीं दी तो मैं दे दूंगा, मैं बैठा हूँ। बस मेरा काम हो जाना चाहिए। पोइ समत जो कम थी वियो। हे वटि मुंहिंजे डैडी जो कार्ड ऐं मोकिलेसि रामचंदानीअ खे। ओके, थैंक यू यार। अरे ॿुध ॿुध, हाँ मधु काई भेण भेण आहे छा? क्यों? छा आहे, मां बि सोचा तो ने घर अॻियां बंगलो वठी छॾियां। तुम कभी नहीं सुधरोगे। ओके बाय। हाय। ओ सॉरी सॉरी, आई मस्ट से इन सिंधी। हाय को सिंधी में क्या बोलते हैं? तुंहिंजो मथो हाजिर है। कलाक खां वेठी तुंहिंजो इंतजार कयां। तुमको आता है प्यार पर गुस्सा, हमको तो गुस्से पर प्यार आता है। वरी हिंदी? हिंदी ना है, उर्दू आहे। पर मिठड़ी, मैं तो तुम्हारे ही काम से गया था। मुंहिंजे कम सां? हाँ, तो चयो हो ना कि तुम्हारे डैडी को घर खरीदना है, चयो हो ना? घर किथे? कहिड़े हंधि? मेरे घर के बिल्कुल पास में। तुम अपने मम्मी डैडी को वो घर दिखा दो। उस घर की बालकनी मेरे घर की बालकनी के बिल्कुल सामू। दर खोल और दीदार कर। वेरी गुड। हाल से तोखे पंहिंजी मम्मीअ सां मिलायां। सत्यानाश करानी है। क्यों? अच्छा, अगर तुम्हारे मम्मी डैडी को ये पता चल गया कि ये घर लेने में हमारा हाथ है तो बम्बई छोड़ के जयपुर या जोधपुर घर ले लेंगे। यू आर राइट। डैडीअ खे गुस्सो तमामु जल्दी ईंदो आहे। बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड लफड़नि खां ई डैडीअ खे चिड़ आहे। इन करे ई तोखे अञा ताईं डैडीअ सां मिलाइण वठी कान वेई आहियां। और अब मिलाने जा रही थी। सॉरी, पर हाणे छा कजे? मैं बताता हूँ। ये लो ब्रोकर का पता। तू अपनी मम्मी को वठी वन। ऐं जे हू ॿियो को घर ॾेखारे त? ब्रोकर अपना खास आदमी है, वो तुमको वही घर दिखाएगा। कहेगा क्या पक्का कंस्ट्रक्शन है, वास्तुशास्त्र के हिसाब से भी बेस्ट है। एक तरफ सूरज की पहली किरण और दूसरी तरफ सूरज की आखिरी किरण। मैं तो बोलता हूँ आंख बंद करके ये ले लो। अगर दूसरा कोई ग्राहक आके लेके गया तो फिर मेरे को नहीं बोलना। फनी, वेरी फनी। ओ माय गॉड, मधु, तू बहुत अचे पियो। तो हम चलते हैं, बैठो। मधु, मधु। अच्छा, हाय, महबूबा फटफटी ते वेही हली वई आहे। मुंहिंजी दिलि हसद खां बिल्कुल जली वई आहे। शट अप यू इडियट। सेठ जी, बहुत ही पक्का कंस्ट्रक्शन है और वास्तु शास्त्र के हिसाब से तो बहुत ही बेस्ट मकान है। सेठ जी, मकान के एक तरफ सूरज की पहली किरण और मकान के दूसरी तरफ सूरज की आखिरी किरण, और वाजिबी दामों में भी दिला के दूंगा। अच्छा। और मैं तो कहता हूँ सेठ जी, आप ये मकान ले ही लीजिए, वरना दूसरा कोई ले गया तो मुझे मत कहना।
किथा वई हूंदी थी किथे या ते मथे वई हूंदी। मधु यस पापा। मधु पुट हेठ अच। तुझे माँ की घर ॾाढो पसंद आए। तुखे पसंद आया ना? ठीक है पापा। सिर्फ ठीक है? आई मीन तमाम सुठो है पापा। अच्छा गुड। देखो हम सबको ये घर बहुत पसंद है। आप एक काम कीजिए, वॉर फुटिंग पर इस घर के सारे कागजात तैयार कीजिए, क्योंकि कल या मैक्सिमम परसों तक हमें इस जगह की पोजीशन चाहिए। थैंक यू। चाहिए हाँ। थैंक यू वेरी मच। शकू भाई जी माई। रिश्तेदार ते केर आहे? पापड़न वारी हुजे त भली वठिजेंसि, ऐं ॿियो को हुजे त कुछ वठण जी जरूरत ना आहे। ठीकु आहे? बराबर। आप कौन? बाजू वाले मकान से प्रसाद लाया हूँ। मेम साहब कहाँ है? माई सामू वारे घर में कोई सिपाही प्रसाद खणी आयो है। तव्हां सिंधी? ना मां मराठा नहीं आ। पोइ सिंधी? न फ़क़ति ॻाल्हि सम्झंदी आहे पर ॻाल्हाईंदी बि आहे। सुठो, ॾाढो सुठो। छाजो प्रसाद आहे? असांजे साहिब घर वरितो आहे। अच्छा, गुरु अच्छा। बाबे जो प्रसाद करायो आहे। हाँ, इन करे हाँ। मां प्रसाद विरहाइण निकितो आहियां। जय गुरु बाबा। जय गुरु बाबा। अच अच अंदर अच अच। वे वे थैंक यू थैंक यू। तुंहिंजो नालो? हूंदो। हूंदो? अरे इहो त हर कंहिंजो कुछ न कुछ हूंदो आहे, पर तुंहिंजो नालो? हूंदो। ही त मूंखे चरियो आहे। हाँ? तुंहिंजो साहिब केरु आहे? मुंहिंजो साहिब मिलिट्री में कर्नल आहे, कर्नल रामचंदानी। अच्छा अच्छा। ऐं तूं हुनजो अर्दली आहीं? हाँ बिल्कुल बिल्कुल बिल्कुल। पर तुंहिंजो नालो छा आहे? हूंदो। वरी हूंदो? अरे इहो त मां बि सम्झां थी त तुंहिंजो को न को नालो ज़रूर हूंदो, पर मूं चरिया आयो त ॿुधाए अथई छा? भाई चरिया न, मुंहिंजो नालो ई हूंदो आहे। त सिधो सो चओ न त तुंहिंजो नालो ई आहे हूंदो। हूंदो। शकू, ही प्रसाद कंहिं में लाए ऐं थोड़ी मिठाई खणी अच। जी माई। मिठाई ॾियण जी तकलीफ़ छो था कयो? न न, इन में तकलीफ़ छा जी आहे? इहा त असां सिंधियुनि जी रीत आहे त बासण खाली कोन मोटाईंदा आहियूं। माई मिठाई जे मथां थोड़ी खटाई, मुंहिंजो मतिलबु खटाइण मूंखे वणंदी आहे। छो न छो न। शकू थोड़ी खटाइण में विझंदी अचिजांइ। जी माई। ठीकु आहे न? थैंक यू थैंक यू। तुंहिंजे कर्नल जे घर में केरु केरु आहे? मां हूंदो। तोखां सवाइ केरु आहे? मूंखां सवाइ? हाँ। मूंखां सवाइ मुंहिंजे कर्नल जे घर में उनजी जोइ आशा, उनजे अच्छा। घर में हिकु धीअ बि रहंदी आहे, हाँ। मधु, कॉलेज पढ़ंदी आहे। अच्छा अच्छा ईअं। मिठाई हाँ? खटाई। चङो माई थैंक यू। हाँ। चओ झूलेलाल बेड़ाई पार। झूलेलाल झूलेलाल पुट। चक्कू तुम भी चओ झूलेलाल बेड़ाई पार। झूलेलाल बेड़ाई पार। सुठो ॾाढो सुठो 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 सुठो ॾाढो सुठो। ही तव्हांजो ॿियो कप आहे, इन खां पोइ मां न ॾींदीमांव। चंगो बाबा कोन थो घुणा। ही घर त ॾाढो सुठो मिलियो आहे। तू ख़ुशि आहीं न? हाँ, वास्तु शास्त्र जे हिसाब खां बि ॾाढो सुठो मिलियो आहे। ईअं बि मूंखे 2-3 महीननि में रिटायर करणो हो। किथे न किथे जाइ त वठणी हुई। जाइ तो सुठी मिली वई, पर उन खां बि वधीक हिकु ज़रूरी कमु करणो आहे। कहिड़ो कमु? मधुअ खे उकलाइण जो। अरे हिन में तकड़ छा जी आहे? त छा घर वियारे उनजो अचार संदणो आहे? मूं ई कॾहिं चयो। पहिरीं सुठो छोकिरो त मिले। उन लाइ उधम करणो पवंदो। इहे थधो मांजांदो करे वेहण सां कुझु कोन थींदो आहे। तुंहिंजी ॻाल्हि में वज़न आहे। हिकु कमु कर, अॼु खां पोइ तूं बि छोकिरो ॻोल्ह, मां बि ध्यानु रखंदुसि। अॼुकल्ह सुठनि छोकिरनि जी अणाट आहे। थी सघे तो थोरो वक़्तु लॻे, पर ॻोल्हा त जारी रखणी पवंदी न। धीअ जवान थियण सां माउ पीउ जी निंड त हराम थी वेंदी आहे। ठीकु आहे, हिन खां पोइ मुंहिंजो बि आराम हराम आहे। ये लो बहन जी। कितना हुआ? 40 रुपए। 40? हाँ। बहुत महंगा है। क्या करें, सब चीज का भाव बढ़ गया बहन जी। अरे शकू चओ झूलेलाल बेड़ा ही पार। ए भिंडियूं त ॾाढी मस्त आहिनि, कचरी कली वांगुरु।
शकू अंग्रेजी में चइबो आहे न लेडीज फिंगर मूंखे लेडीज फिंगर ॾाढियूं वणंदियूं आहिनि लेडीज फिंगर वणंदी अथई मुंहिंजो चखाए चरिया न बाबा न मूंखे पिथल वांगुर कोन थियणो आहे हाँ बाबू जी लेडीज फिंगर दूं। हाँ 1 किलो भिंडी दे दो शकू न न न न न न न 1 किलो गोभी दे दो भिंडी नहीं मांगता है कोई बात नहीं। शकू ये अरे लीजिए गोभी। गोभी गोभी यार गोभी नहीं मांगता है 1 किलो गाजर दे दो हाणे ॾिस हिन खे मां कीअं चर थो ठाहियां वही शकू हे ॾिस मां खीसे में तो रखा अंडो वारे चलो तो जल्दी करो जल्दी करो जल्दी करो यार हाँ बस बाबू जी हो गया। चलो चलो अरे हम तो कूली है ना यार ये भी बाबू जी पैसे। अरे पैसा का यार गाजर का। गाजर तो मैंने गोभी के बदले में लिया हाँ तो गोभी के पैसे दे अरे दो। गोभी तो वरी मैंने भिंडी के बदले में लिया हाँ तो भिंडी के पैसे दे दो। भिंडी तो हमने लिया ही नहीं फिर पैसा क्या चलिया लकड़ी लानत हे मुंडा अरे वो सिंधी आहे अरे बाबा सिंधिया हाँ? तो 7 जन्म कोन छॾींदो अरे साईं 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 मां माफ़ी तो घुरां मां मस्करी कई मां भी चवां ही कहिड़े क़िस्म जो ऊंधो आहे। अरे हूंदो न हूंदो हाँ हाँ हूंदो हूंदो मुंहिंजो मतिलबु उहो ई हो। मां भी चवां ही कहिड़े क़िस्म जो सिंधी आहे जो सिंधिया पैसा ई तो खाए पियो। साईं गलती थी वई भली 10-15 रुपया वधीक वठो मूंखां न साईं असांखे हराम जी कमाई कोन खपे असीं सिंधी महिनत जी कमाई खाईंदा आहियूं। जय झूलेलाल जो बेराई पार सदाई शाहूकार। शकू भाई आ जाओ दरवाजा खुला है अरे मम्मी तव्हां उथ न पुट लेटी पई हुज। हाँ वट खीर पी। तव्हां छो तकलीफ़ पई आहे शकू भाई केॾा वई आहे शकू भाई रंधिणे में बासण पई मले। हाँ वट तू खीर पी झट कर। मूंखे खीर नथो वणे त छा थो वणे खटाइण। पर पुट खीर में त सभु विटामिन्स आहिनि न त पोइ जल्द पी वट। पुट हिन ॾींहंनि में तो लाइ खीर पीअण तमामु ज़रूरी आहे। खीर पीअण सां तोखे बि ताक़त ईंदी ऐं जेको तुंहिंजे पेट में पलिजी रहे उनखे बि। जे न वणे त दवा समझी खणी पी। पेके हुजी हा त कान त तोखे खीर कान पियारे। हाँ ईअं छो था चओ मम्मी तव्हां बि त मूंखे मम्मीअ खां वधीक प्यार ॾिनो आहे। पुट तूं त आहीं प्यार जे लाइक़। ॻाल्हि छा आहे जो मूंखे थिया रुगो 2 पुट धीअ थी कान इन करे तो मां धीअ जो सिकू पई लाहींदी आहियां। मां बि त तव्हांखे पंहिंजी मां सम्झंदी आहियां। रो न पुट रो न। हिन ॾींहंनि में तोखे हर हालत में ख़ुशि रहणु खपे। तव्हां बि त रो पिया। काश हर सस इहो महसूस करे तो उहा बि कॾहिं नुंहुं हुई ऐं हर नुंहुं इहो यादि रखे त उहा बि कॾहिं ससु थियणी आहे त इहो ससु नुंहुं जो किसो ई ख़तमु थी वेंदो। ॿुध सुभाणे असां तुंहिंजे पेके वञण वारा आहियूं हलंदी न सुख में तुंहिंजे मम्मी डैडीअ खे तेल लॻी रस्म ऐं ॿाहिराणे जी नींद जो ॾियणी आहे। तव्हां थी अचो मूंखे अजय सां गॾु चेकअप लाइ लेडी डॉक्टर वटि वञिणो आहे। ठीकु आहे हाणे तूं फटाफट खीर पी। शाबाश जल्दी कर। पीअणो पवंदो ज़रूरी आहे पुट। मम्मी बस चङो ठीकु आहे तूं हाणे सुम्ही पओ ठीकु आहे। अम्मा अरे कांता ॾिस त दरवाजे ते केरु आहे मूंखे लॻे थो को भाॼीअ वारो अथई। हेलो नहीं बाबा रॉन्ग नंबर। अरे वाह हाँ भाभी असां त भाॼी वारा थी वियासीं न। हाँ मच्छी पलो खणी अचूं जेको चओ खणी अचूं। वियो भाॼी वारा कमाल तो करी यार। कीअं आहियो? असीं बिल्कुलु ठीकु आहियूं। तव्हां कीअं आहियो? बस मज़े में। तव्हांखे त ख़बर आहे त नीता खे 9 महीनो लॻो आहे। हाँ हाणे तव्हां नाना नानी थी वेंदो जल्दी। हाँ तव्हां बि त ॾाढा ॾाढी थी वेंदा न यार। सुभाणे तेल हणण जी रस्म रखी अथव। सुठो ॾाढो सुठो। उन खां पोइ बहिराणो बि रखियो आहे। बहिराणो बि रखियो आहे? हाँ अच्छा अच्छा
तहीं पे जल्दी पहुंची वञो हाँ हाँ ऐं अची करे हथ वटाइजो हा। रुगो खाइण न अचिजो हाँ, ठीक है बाबा ईंदासीं यार जल्दी ईंदासीं सेठ भी नग थोड़ी विसारबो हाँ सच्ची ॻाल्हि आहे तव्हां वेहो मां नाश्तो खणी थी अचां न न भाभी बिहनि जा पकोड़ा न ठाहिजो बस सचमुची यार बिहनि जा पकोड़ा खाइण जी दिलि अथई त चओ न यार वञ पकोड़ा ठाहे ॾे अच भेण अच अरे यार केवल याद अथई उहो ज़मानो जॾहिं असां नंढे हूंदे हिक ई होटल में वञी करे हिक ई थालीअ में पकोड़ा खाईंदा हुआसीं यार अरे हाँ यार याद अथई कल्याण कैंप खां असीं ॿाहिरि निकिरंदा हुआसीं हाँ गजी करे ऐं पोइ लोकल ट्रेन में वञी खट मीठड़ा विकिणंदा हुआसीं हे ॾींहं बि के विसरनि जा ॾींहं आहिनि छा ये पानी संभाल के रखो मैं भी आया कहाँ जा रहे हो गाड़ी बस चलने 2 मिनट वाली में है आया। जल्दी आओ खट्टी मीठी गोली ले लो एक आने की 10 ले लो खट्टी मीठी गोली ले लो एक आने की 10 ले लो खट्टी मीठी गोली ले लो एक आने की 10 ले लो खट्टी मीठी गोली ले लो एक आने की साहब गोली ले लीजिए नहीं बेटा साहब नहीं चाहिए। साहब एक आने की ले लो साहब अरे ऐसा कर बेटा तू ये 1 रुपया रख ले। साहब भीख नहीं चाहिए साहब साहब एक आने की ले लीजिए ऐसा कर बेटा ये 1 रुपया रख ले तू 1 रुपए की गोली दे दे। अठाने जी टू डेस अठाने जी माँ तो डेस लो साहब साहब मेहरबानी साहब ठीक है सब कुछ याद आए सतराम वो ॾींहुं बि यादि आहे जॾहिं मुंहिंजो पीउ गुज़ारे वियो हो ऐं तूं दुर्गा जी माउ खे वठी करे मुंहिंजे घर आए हुए केवल उथी ॾिस केरु आयो आहे काकी ऐं दुर्गा पुट तुंहिंजे पीउ मूंखे धर्म जी भेण चयो न इन नाते मां तुंहिंजी पुफी थियसि न काकी बाबा जे गुज़ारण खां पोइ ही घर त जीअं खाइण पियो अचे पुट इन करे त चवां थी असांजे घर हली रहो दुर्गा ऐं मां पापड़ ठाहींदासीं तूं ऐं सतराम ट्रेन में वञी करे खट मिठड़ा विकिणजो ईअं कुझु ॾोकर जमा थियनि त को नंढो वॾो धंधो शुरू कजे पुट ज़िंदगी में लाहा चाड़ा त पिया ईंदा आहिनि माण्हू उहो जो मुश्त थी मुंहुं ॾे हल केवल हल हल असांजे घर अची वई पुट हाँ काकी ही वठ 5 रुपया मुंहिंजी कमाई पूरा 5 गुरुअ जा गंज बस पुट मां अचां थी हाँ दुर्गा घणा पापड़ वेले 5 सेर बस रुगा 5 सेर तू हिकु सेर त वेले ॾेखार त मने ऐं तूं हिक ॾींहं में 5 रुपए जा खट्टा मिठड़ा विकिणी खा त मां तोखे मञिया हीअ वठ तुंहिंजी अमानत ये छा आहे पुट जेकी तूं कमाईंदो आहे न उहे सभु हिन गोथरीअ में जमा कंदी हुअसि अॼु सुबुह जो गणे ॾिठा त पूरा 500 रुपया हुआ पर उहे त मां घर जे ख़र्च लाइ ॾींदो हुअसि पुट मां पंहिंजे भाउ जी निशानी खां पैसा वठंदसि पुट तूं हिननि पैसनि मां कपिड़ो वठी बजाज जो धंधो शुरू कर घर घर वञी कपिड़ो विकिण तू ठीक थी चए काकी आंधीअ में ज्योति जगाइण वारा सिंधी ऐं काकी खे सोन बणाइण वारा सिंधी आंधीअ में ज्योति जगाइण वारा सिंधी आंधीअ में ज्योति जगाइण वारा सिंधी ऐं काके सोन बणाइण वारा सिंधी ऐं काके सोन बणाइण वारा सिंधी आंधीअ में ज्योति जगाइण वारा सिंधी आंधीअ में ज्योति जगाइण वारा सिंधी शाह सचल स्वामी जे वरसे वारा शाह सचल स्वामीअ जे वरसे वारा तू मानी खा मां फुल्को थी खणी अचे हे वठ फुल्को
अचा हाणे त मां खणी आई काथे अचे हाणे तो अचे हल अंदर वियो पापड़ खड़ी अच दुर्गा याद अथई साल पहिरीं मां तोखे चयो हो कि पापड़ खणी अच ऐं अॼु थी खणी अची हाँ अरे वाह खड़ खड़ पकोड़ो पिए जो चकू भाई जी वन दरवाजो खोल साहब आयो हूंदो हुंदो अरे खिले छाती वन दरवाजो खोल साहब आयो हूंदो ना हुंदो तो पासे वाले जे घर में नौकर है शकू भाई तू भी तो वन दरवाजो खोल जी रुगो मजाक लगाए बैठी है हाय स्वीट भाभी चलो झूलेलाल वे झूलेलाल तो अभी आने वाला है ए ऐसा नहीं बोलते चल बैठ जा शकू भाई पापड़ है पानी खनी विजय लाए खणी थी अच्छा मम्मी कहाँ है मम्मी डैडी मेरे पेके घर गए हैं पेके वो क्या होता है मेरे माँ बाप के घर गए हैं कल तेल लगाने की रस्म है ना इसलिए बुलाने गए हैं ये कौन सी रस्म होती है तुमको ना तो सिंधी आती है और ना ही सिंधी के रीति रिवाज मालूम है विजय सिंधी हमारी भाषा है और हर किसी को अपनी मातृभाषा सीखनी चाहिए ओके भाभी अच्छा बताइए ना ये क्या रस्म होती है भले हिंदी में बोल दीजिए हाँ मैं समझ जाऊंगा सच्ची हाँ सिंधी में बोलूं बोलो ठीक है मैं ऐसे ऐसे बोलती हूँ ताकि तुम अच्छे से समझ सको तेल लगाइण जी असांजी हिकु झूनी रस्म आहे गर्भवती ज़ाल खे जॾहिं 9 महीनो लॻंदो आहे न तॾहिं हीअ रस्म कबी आहे घर में कुल देवताउनि जी पूजा कई वेंदी आहे नाच गाना थींदा आहिनि मिठो भत रधबो आहे ऐं बहिराणो साहिब बि रखंदा आहिनि ऐं घर में घणा ई महिमान ईंदा आहिनि ओह तो कल वो भी है हा तोखे कंहिंखे घुराइणो हुजे त भले घुराए नहीं नहीं को दोस्त हुजे या कोई गर्लफ्रेंड हुजे त गर्लफ्रेंड नो 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 गर्लफ्रेंड त बस स्टॉप ते कैसा हाथ पकड़े पियो ॻाल्हाई हाँ वो भाभी आपको किसी ने गलत खबर दी है मैं तो ॿिए कंहिं कोन चयो आहे मूं पंहिंजी अखियुनि सां ॾिठो आहे ओ भाभी यू आर ग्रेट उहा त मां आहियां ई पर जंहिं छोकिरीअ असांजे विजय जो दिलि हिरकायो आहे उहा बि घटि ग्रेट न आहे हाणे सच सच ॿुधाए न प्यार व्यार जो चक्कर वकर तो कोन्हे मूंखे त ॾाढी सुठी पई लॻे भाई मां भी तो बुधा की तो के केर सुठी लगाई पई भैया वो भाभी को आपकी ऑफिस की सेक्रेटरी बहुत अच्छी लगती है मुझी सेक्रेटरी हे वठो चाय पापड़ ठीक है भैया आप पापड़ खाइए और चाय पीजिए मुझे कुछ जरूरी काम से बाहर जाना है और भाभी आप फिक्र न करें मैं उनको बाहर आने के लिए इनवाइट कर दूंगा तुमने आवाज दी और मैं आ गया मां तो इंतजार करे तक जी पई आया अरे मधु इंतजार में ही तो मजा है इंतजार करे तो देखा मुझसे मत कहना जितना इंतजार मैंने किया है मुझे ही पता है जाओ आज के याद करो थे कल हमारे घर में बाराना साहब की पूजा है आप आओगे तो बाहर आ जाएगी मां कह रहे नाते अच्छा नाते अरे कह रहे रिश्ते सा पाड़े वाली जे रिश्ते सा और बताओ मधु आज के लिए क्या प्रोग्राम है आज कुछ चटपटो खाने दे दिल थी आए हल भेलपुरी तक खाऊं भेलपुरी न तो फिर पिज्जा हु हैवी थींदो आए तो तुम ही बताओ क्या खाओगी आज कुछ छोला डबल एंड दाल पकवान
तुम्हें वो सब पसंद है? हाँ हाँ वहाँ तो मैं पानी पियो छे। अच्छा, और बेव छाछा पसंद है? ब्रेकफास्ट में चाय कॉफी एंड दाल पकवान। लगता है पक्की सिंधियानी हो गई हो, ब्रेड बटर छोड़ के चाय कोकी। छो न मम्मी एरियन डिशेस ठाहींदी है कि मज़ो अची वञे। सिंधी डिशेस? नहीं नहीं, मुझे तो बर्गर्स, हॉट डॉग्स, पेस्ट्रीज ये सब बहुत पसंद है। तो कड़ी करी चावल खाता है? नहीं नहीं, मैं नहीं खाता वो सब। भेन जा पकोड़ा, सना पकोड़ा, मिर्चन जा पकोड़ा। हाँ, वो सब सुठो हुआ। मुखे साई भाजी, तरियल पटाटा खाइण जी रोज दिल थींदी है। अच्छा, लगे त न तो। मतलब तो के जिसी करे ये को न तो लगे। छा? मेरा मतलब है तुमको देखकर ऐसा लगता है जैसे एक खूबसूरत हैंगर पर एक खूबसूरत सी चुनरी लटक रही है। क्या वजह तुम भी? झूलेलाल झोला पाए पुट। हाँ वठ साईं तव्हां थोड़ो अॻियां अचो। साईं तव्हां भी अचो। सभई चओ आयो लाल झूलेलाल। हाणे सभई प्रेम सां पलव पायो। झूलेलाल। झूलेलाल बेड़ाई पार। झूलेलाल झूलेलाल। बेड़ाई पार।
तू छुपी है कहाँ, मैं तड़पता यहाँ। तेरे दिल फीका है दिल का जहाँ, छुपी है कहाँ, मैं तड़पता यहाँ। मधु किथे आए? हूंदी थी किथे? एकरो पनो तो दे। क्या लेके आई हो खत? छाई केरा ही नहीं दो। हाँ तमा छाप्या छो ए ही सब छाए ये थी चई जे तो के कुछ खबर कोन है। डाडी मासूम थी। हाँ घरन डियन का तो जो ही चक्कर पे हले चो घरन डियन का चक्कर छाजा चक्कर ए तमा यो छाता छो मुखे तो कुछ समझ में कौन तो अचे। समझ में कौन तो अचे 10 मिनट मां समझा तो हुंदा खड़ी यश मुंजी बंदूक। यस सर हुंदो आई बंदूक भाई हाजुर है हल पर छा थियो ये जो ही तो सब समझी वेंदी। हाने या तो मार अंदर या तो हूर अंदो। हल मूसा हलो आ तो चा हल मूसा। अरे मुझे गाल तो हल मूसा गड बेटा चो बाहर निकल। मुंजी जिंदगी में बाहर लगाने वाला मौनी बाय में तागे चलाए रात कंदोस। बेटा चो हुंदा टेक पोजीशन। ही छापा क्यों? तुझी इश्क जी अर्थी खराने जी तैयारी। कौन है आप लोग? क्या चाहिए भाई? सर फायर किया। अरे ही कौन है? केरा साईं ता केर आयो ता के छा कपे व? वो आशिक जो गिद्दड़ बन जी अंदर बैठो है ना उनके बाहर कड़ीस। वो आशिक जा बच्चा बाहर अची थो जमा मथे अचा। सकू भाई दिसता विजय अंदर आहे छा? वो तो ही रिता बाहर वयो। छा थियो छा कयो विजय ऐं छा जो ममण मचायो तव? बस चलन शैतान मां तो चाह बाहर अच। तव्हां के को शर्म आहे कि न? कंहिंजे घर अची गोड़ कबो आहे आखिर बस कयो छा आहे? अरे तो बाहर छो बीठा है अंदर अचो ना। ता जो इन सा कड़े का चक्कर पे हले। हाँ ये तवा छा था चो तवा के शर्म कोन थी अचे पेंजी धीला हिए चवण में। लखना लत हेठ चरिया ही मुंजी धी कान आए मुंजी जोय आए। ही गोल्ड सो था ही त असांजे घर जो आहे। हाँ पर बि हिननि कयो छा आहे? तुझे इन महात्मा खत सा गड ही गुल मुंजे जोय जो सामने फिटो के। ये तो शुक्र है कि मैं उते बैठो हस न त अला केड़ा गुल खिलायना। ही सरासर कूड़ा है। कूड़ा है तू बात कर ये खत पढ़। तवा के खबर आए तवा जो मुर्स तवा जे परपुर छा कंदो है। पर ही मुंह कौन लिखियो है? सही त माट करे वियो। ही खत इन माशे हिनड़ा फिटो कयो। ही सरासर कूड़ा है। माते ने जी शिकली पैरों दफा पई दिसा। अच्छा हां भाई ने देवी के पहिरियों ही दफो तो ॾिसां। हाँ। यो मुझे कूड़ो इल्जाम आहे। कूड़ो इल्जाम ही रुमाल में आई थो ही तुंजो आया ना। हाँ ही रुमाल तो मुंहिंजो आहे पर हिननि जे घर कीअं वियो? इहो मां छा ॼाणा? दुर्गा तुंहिंजो कसम। हाणे ठहियो कसम खणंदा उहो बि कूड़ो। भाउ मां तव्हांखे हथ थी जोड़िया माफ़ी थी घुरां। मुंहिंजे जहिड़े वरी इहे कॾहिं कान थींदो। हिन दफ़े माफ़ कयोसि। ताजी शराफत दिसी आज मां पंहिंजो गम पीतो वञा। वरी ही थींदो न त मां हिन के ऐं हिन के बिनी के हिकड़ी गोली सां खत्म कंदुसि समझे। हलो हुदा हलो बुधो बुधो मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो।
हलो अंदर। दुर्गा मां सच तो चवां, मां बेकसूर आहियां। हलो था कि न अंदर। अरे दुर्गा, हे झूलेलाल, मुझी पत रखजे। तो के रुमाल फिटो करण भी कोन तो अचे। मैंने तो बहुत जोर से फेंका था, बस बालकनी को लग के नीचे गिर गया। ऐं हेठ मम्मी वेठी हुई। मां तो पुठे ही दरवाजे खां ही ॿाहिरि निकिरी आयसि। अचे खां पोइ बालकनीअ में अचनि बंदि। पर फिर मैं तुमसे मिलूंगा कैसे? असांजो फोन लॻी वियो आहे। अच्छा, नंबर 62000172। 62000172। और तुम मुझे भी फोन करना 620195 तुंहिंजो नंबर मूंखे ख़बर है। बस अब दिन रात फोन की घंटियां बजा करेंगी। घर में बब्बा जवान पुट आहे, हिकु नुंहुं आहे, ॼण ॾाढा बची वेंदा, तॾहिं को शर्म आया कोन अथनि। दुर्गा मां सच तो चवां, मां बेकसूर आहियां। वरी कूड़? मां कूड़ कोन तो ॻाल्हायां। तूं जंहिंजो चवंदी हुन जो कसम खणण लाइ मां तयार आहियां। बस हिकु त चोरी, मथां वरी सीना ज़ोरी। नदी छॾी आहे लारकाणे, हया हैदराबाद ऐं शर्म शिकारपुर। करे वॾे पुट जे साम्हूं कहिड़ी इज़त रहिजी वई तव्हांजी? मुंहिंजो विश्वास कर दुर्गा, मूं कंहिंखे बि बुरी नज़र सां कोन ॾिठो आहे। हींअर मूंखे तव्हां ते कोई भरोसो कोन्हे। हे झूलेलाल, तूं मूंखे पाण वटि घुराए वठ त घटि में घटि ॿी शादी करे पंहिंजा शौक़ त पूरा कर। दुर्गा छा थी चईं? पर वई दुर्गा, शादीअ खां पोइ तव्हां लाइ छा छा न कयो, तव्हांजी हर ख़्वाहिश पूरी कयो, घर संभालियो, ॿार निभायो, कॾहिं बि तव्हांखे को सुवाल लॻण कान ॾिनो। हुनजे ई भाड़ा था ॾियो। दुर्गा शांति शांति दुर्गा। सही मूंसां बिल्कुलु न ॻाल्हायो। बेहया, अज का पो मां तुंहिंजे लाइ मरी वियो आहियां ऐं तूं मुंहिंजे लाइ। अगर मूंखे मधु जो ख्याल न हुजे हा त पहिरीं तोखे गोली हणी पाण खे ख़त्म करे छॾियां। मां सच थी ॻाल्हायां। मां तव्हांखे छॾे ॿिए के मर्द खे अगरि ॾिठो बि हुजे त मुंहिंजी अखियूं वञनि, मां अंधी थी वञा। हे मुंहिंजे प्यार जो मज़ाक न उॾायो, मज़ाक न उॾायो। प्यार जो मज़ाक? तोखे ख़बर छा आहे प्यार छा थींदो आहे? ये मुंहिंजी इज़त विच बाज़ार में नीलाम कंदे तोखे शर्म नथो अचे? काश मां दुश्मन सां लड़ंदे लड़ंदे शहीद थी वञा हा। ही ॾींहं त न ॾिसंदा पवनि हा। चवे थी प्यार जो मज़ाक न उड़ायो। प्यार छा थींदो आहे तोखे ख़बर आहे छा? मां बेगुनाह आहियां, मधुअ जी कसम। खबरदार, जब मासूम मधु जो कूड़ो कसम खयो अथई। अॼु खां पोइ असीं दरिया जा ॿ किनारा आहियूं जेके कॾहिं न मिलंदा, सम्झ? अरे दुर्गा, हेठ छो लेटी आई? हाँ? खबरदार जे मुंहिंजो वेझो आया आहियो त। हे भगवान, झूलेलाल जी कसम खादम, तॾहिं बि तूं मूंखे गुनहगार थी समझी। हलल उथ, पलंग ते अच। खबरदार, जे अॻियां वधायो त बालकनी मां टिपोड़े पंहिंजी जान ॾेई छॾींदसि। अच्छा ठीकु आहे, जेसि ताईं पाण खे बेगुनाह साबित न कंदुसि न, मां पलंग ते न सुम्हंदुसि, मां बि हेठि सुम्हंदुसि। बाहरा बिल्कुल सख्त, अंदरा नरम, बिल्कुल नारियल वांगुरु। आई लव यू माय डियर दुर्गा। रुगो मुंहिंजे शरीर सां प्यार कयो, शरीर कमज़ोर थी वियो त नज़रूं ई फेराए छॾियो। ज़रा मुंहिंजी आत्मा में झाती पाए ॾिसो त उते सिर्फ़ु तव्हां ई तव्हां आहियो। तूं पंहिंजे केवल खे बेवफा थी समझी? हेतिरनि सालनि खां जेको तोखे प्यार ॾिनो उन ते पाणी फेरे छॾी, तो मूंखे बेवफा समझो?
ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ हे ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ चल ग राणी न न न न न गाऊया पाखरा संग कारण ये तुझो ये नाटक पे वाले आज का पोए मां तुझे लाए मरियोस और तू मुझे लाए मन तो करे फिर तो के गोली हनी पाड़ के छूट गया बेवफा बाय ग बाय मां बेवफा अरे शक्कू यही मुझे साहब मुझे मेम साहब के चयो હું તમારા ઈચ્છા ન કયો તમારી હર ख्वाहिश पूरी कई वो भी है कुशरम छाती बकी ऐसे मुहिंज मेम साहब के चयो शक्कू शादी का पोए झगड़ा थींदा ही है पोए असी शादी कोन कंदासी सॼी उम्र कुंवारा रहंदासी ऐं प्यार कंदासी ऐं ॿार ॿार पैदा कंदासी झगड़ो न थियो त शादी कंदासी हट अल्लाह सदके वञा कुर्बान वञा घोड़े करे फिटी कयां अरे चरी शादी करे ॾिस झगड़ो कोन कंदासी रुगो धक मुंहिंजो हलंदासी छा वरी छा सिधी ॻाल्हि कर छा अथई वीचार छा जो हल आर्य समाज मंदिर में उते छा है जट मंगड़ी पट मिया हाय रे मुहिंजा पारे वारा हाय री मुझे पारे वारी चाहे दुर्गा किथे आहे अजय लाई टिफिन पई तैयार करे और भाभी मां जे घर वही है ठहरो मैं लेता हूँ जी अरे इतना ही खण डैड इस एक्सटेंशन से क्लियर सुनाई नहीं देता मैं ऊपर बेडरूम से लेता हूँ हेलो हाय विजय हाय स्वीटहार्ट बिन दिन का तुझो को फोन ही कोन आयो आए फोन तो किया था लेकिन हर बार कर्नल साहब ने फोन उठाया क्या बात है तुमने भी फोन नहीं किया हाँ मम्मी जो मूड ठीक कोने बिल्कुल गुमसुम थी वही आए बुधाई नथी त थियो छा है इधर तो मेरे मम्मी डैडी दोनों का मूड ऑफ है भाभी भी घर पे नहीं है कोई कुछ बताता ही नहीं है क्या हो रहा है फोन ते गालाइन में इतो मजो कोने जेतरो खत लिखी बैंकनी में फिटो करन में इंदो हो प्लीज एक दफा वरी खत मोकिल अच्छा तुमको तो एक पोएट्री सुबह सुबह तुम्हारी बालकनी में पहुंचा दूंगा मां फोन रखा थी डैडी हिन पासे पे अचे कंहिंजो फोन हो डैडी वो दोस्त का फोन था दोस्त जो या तुझी साइडीअ जो क्या फर्क पड़ता है डैड फर्क तोखे कान तो पए पर तुझे करे मुंहिंजी ऐं तुंहिंजी माउ जी जिंदगी ख़राब थी वई आहे डैड व्हाट डू यू मीन शक भाई जी दुर्गा के चओ हिते अचे जल्दी जी साहब बट डैड यू शट अप गुड मॉर्निंग डैड हाँ मुंहिंजे लाइ त गुड मॉर्निंग आहे पर हिन गॾियल आहे बैड मॉर्निंग आहे वरी छा थियो डैड डैड प्लीज टेल मी व्हाट हैपेंड कुछ न पहिरीं तूं मूंखे इहो ॿुधाए फोन कहिड़ी छोकिरे जो हो मेरी गर्लफ्रेंड मधु का कंहिंजी धीअ आहे वो पास में कर्नल साहब रहते हैं उनकी बेटी हुनखे लव लेटर बि लिखंदो आई हाँ कभी कभी कीअं मोकिलींदो आई लव लेटर वो रुमाल में डालकर पत्थर के साथ बालकनी में फेंकता हूँ ऐं गॾु गुल बि मोकिलींदो आई कभी कभी अरे इहो त ॾिस कि कंहिंजो रुमाल थो मोकिली ॿुधो ॿुधो तो ॿुधो पंहिंजे कननि सां खत हिन मोकिलियो मुंहिंजे रुमाल खणी हुन में खत विझी करे हिन फिटो कयो गुल हिन मोकिलियो ऐं मुंहिंजी ज़िंदगी में कंडा पोख थी विया ओह गॉड और मुझे कुछ पता ही नहीं मेरी वजह से आप और मम्मी
तुंहिंजी न बेवकूफ़ीअ करे कर्नल जी ज़ाल खे कर्नल जी नज़रुनि मां किराए छॾियो ऐं 35 साल में पहिरियों दफ़ो 35 साल में पहिरियों दफ़ो मां तुंहिंजी माउ जे नज़रुनि मां किरी पियुसि। ॾिसो मूंखे माफ़ करो, चओ त पेरे पवां। डैड, माफी तो मुझे मांगनी चाहिए। प्लीज फॉरगिव मी। पहिरीं तूं पंहिंजी माउ खां माफ़ी वठ ऐं उन खां पोइ कर्नल जी ज़ाल खां। माँ मुझे माफ कर दो माँ। अरे घटि में घटि पंहिंजी माउ खां सिंधीअ में त माफ़ी वठ। मूंखे माफ कर माँ। हाणे तूं हिकु कमु कर, तूं मधुअ जे घर वञ ऐं आशा आंटी खां बि माफ़ी घुर। चओ हिकु कमु कर, मां बि थो हलां। बसि वञो वञो वञो। मूंखे माफ़ कान कंदा? प्लीज माफ़ करियो न। मूंखां ॾाढी वॾी ग़लती थी वई आहे। हीअ केवल जे घर वञी कारगन करण न खपंदो हो मूंखे। ही त केवल जी शराफ़त आहे जो सभु सही वियो। आर्मी में हुजे हा त मुंहिंजी तो कोर्ट मार्शल कराए छॾिया। डैडी, ही जेको कुछ थियो आहे वो अब विजय मुझे करे थियो आहे। मूंखे माफ़ कयो डैडी। न पुट, मूंखे माफ़ करण जो कोई अधिकार न आहे। पाण मूंखे तुंहिंजी मां खां माफ़ी वठण घुर्जे। आशा, मूंखे माफ़ कर। मूंखां ॾाढी वॾी ग़लती थी वई। ही तव्हां छा था चओ? मूं तव्हांखे माफ़ कयो, पर दुख हिकु ई ॻाल्हि जो आहे कि तव्हां एतिरो बि कोन सोचियो कि हीअ का मुंहिंजी उम्र आहे इश्क करण जी। छो? इश्क त कंदी आई मूं सां। हाणे असांजी इश्क जी ॻाल्हि छॾियो ऐं मधुअ जे इश्क जी ॻाल्हि सोचो। ओ मम्मी प्लीज। ॾिठो कीअं शर्माए वई। हाणे थोरो ध्यानु रखो किथे छोकिरी हथनि मां निकिरी वञे। मुंहिंजी मधु अहिड़ी कान आहे। प्यार अंधो थींदो आहे, पर तव्हां त ईअं बोड़ा न थियो। थोरो ध्यानु रखो ऐं जांच कयो। मधु जे छोकिरे सां प्यार कंदी आहे, वो छोकिरो असांजे मधु जे लाइक़ आहे या न? हा, तुंहिंजी ॻाल्हि में ॾाढो वज़न आहे। हाणे पंहिंजे कुलनि तां ॿार लाए करे कंहिं शींह जे कुले ते रखो। यानी मधु के शींह कुले चाढ़ियो? बिल्कुलु। ठीकु आहे, मां मधु खे चवंदुसि पंहिंजे शींह खे हिते वठी अचे। ठीकु आहे। हा, त तोखे सिंधी ॻाल्हाइण, पढ़ण ऐं लिखण कोन ईंदी आहे। पर समझी सब कुछ वेंदो आहे। मधु, विच में न ॻाल्हाए। हिन जे मुंह में मूंग पियण छा? नहीं, वो चिंगम था, वो मैंने बाहर फेंक दिया। ॾिस, ही त सिंधी समझी कोन थो सघे। वो आदत नहीं है। त आदत विझ। जॾहिं बि ॿ मराठा गॾजंदा आहिनि त मराठी में ॻाल्हाईंदा आहिनि। जॾहिं ॿ गुजराती गॾजंदा आहिनि त गुजराती में ॻाल्हाईंदा आहिनि। हिकु बंगाली ॿिए बंगाली सां हमेशह बंगाली में ॻाल्हाईंदो। पर शर्म जी ॻाल्हि आहे, जॾहिं सिंधी सिंधी सां गॾजंदो आहे त कॾहिं सिंधीअ में न ॻाल्हाईंदो, या त अंग्रेज़ी में ॻाल्हाईंदो या त हिंदीअ में ॻाल्हाईंदो। छो? डैडी पर मधु, तूं अंदर वञ, मूंखे विजय सां अकेले में ॻाल्हाइणो आहे। हल अंदर वञ। ॾिस, मां मधु जी शादी अहिड़े छोकिरे सां कॾहिं कोन कराईंदुसि जंहिंखे सिंधी ॻाल्हाइण, लिखण ऐं पढ़ण कोन ईंदी आहे। तव्हां जहिड़ा नौजवान सिंधी भाषा न ॻाल्हाईंदा त तमामु जल्दी ज़बान मरी वेंदी। हाणे ध्यान सां ॿुध, अगरि तोखे मुंहिंजी धीउ सचमुच पसंदि आहे त सिंधी ॻाल्हाइण, लिखण ऐं पढ़ण सिख। जंहिं ॾींहुं तूं सिंधी सिखी वेंदे, उन ॾींहुं मां पंहिंजी धीउ जी शादी तोसां कराईंदुसि। हाणे फ़ैसिलो तुंहिंजे हथ में आहे। छा थियो विजय? ॾाढो उदास पियो लगी। भाभी, विल यू हेल्प मी? श्योर। विजय, पर ॻाल्हि छा है? भाभी, मुझे सिंधी लिखना, पढ़ना और बोलना सिखा दो। आप जो बोलोगी मैं करूँगा। सच? तो सुठे कम में देर छा लाए? हींअर ई शुरू था कयूं। भाभी, यू आर द बेस्ट।
पर अच ओचतो ही ओचतो सिंधी सिखण जो शौक कीअं जागत आई? अगर मैं सिंधी बोलना नहीं सीखा तो वो कर्नल का बच्चा मधु की शादी कहीं और करा देगा। त इहा ॻाल्हि आहे त देर ना करण खपे। मां हाणे किताब वठी थी अचां। अभी उसमें तो देर लग जाएगी। हमें सबक अभी शुरू करना चाहिए। ये लो किताब और ये लो पेन। ठीक है, हिते अच। जोर वतन ॾाढा सुहिणा लगन अखियुनि जोत वधे ॾाढी सूंह थिए अखियुनि जोत वधे ॾाढी सूंह थिए वटे जोर बदन लिंग चुस्त थियनि वटे जोर बदन लिंग चुस्त थियनि खीर सफ़ा सुठो वाह ॾाढो मिठो खीर सफ़ा सुठो वाह ॾाढो मिठो वारो अचो पियूं भरे खीर वठूं वारो अचो पियूं भरे खीर वठूं हे खीर अम्मा पी पढ़ण वञा हे खीर अम्मा पी पढ़ण वञा मां पढ़ण वञा मां पढ़ण वञा। मम्मी मम्मी मां वञा थो टिपण। टिपण? हाँ मेरा मतलब है मैं डांस करने जा रहा हूँ। वरी हिंदी में तो ॻाल्हाई, हींअर सिंधी सिखी पियो न? हाँ मम्मी मुंहिंजो मतिलबु आहे मां डांस करण थो वञा। उनखे नचण चइबो आहे, टिपण न। हाँ होई मां नचण थो वञा। उते असां पाप कंदासीं। पाप? हाँ जेको तव्हां सभु ॻाईंदा आहियो, मेरा मतलब है सॉन्ग। अरे चरिया उनखे गीत चइबो आहे। हाँ मां उते गीत गाईंदुसि। चङो मां भॼां थो। वरी भॼां थो? चओ मम्मी मां वञा थो। हाँ मम्मी मां वञा थो वञा थो। पुट जल्दी अचिजे, घणी देर न कजे। हाय। ओह जय सिंधी। जय सिंधी। लगे तो डैडीअ तोखे चङो डकाए छॾियो आहे। न पर तुंहिंजी सिंधी किताबनि मूंखे असली सहकाए छॾियो आहे। पढ़ाई चालू रख। तोखे डैडीअ जी शर्त यादि आहे न? जेसि ताईं सिंधी लिखण पढ़ण ॻाल्हाइण न सिखी तेसि ताईं डैडीअ सां न गॾिजे। हाणे मां तुंहिंजे डैडी वटि कोन वेंदुसि, हू मूंखे घुराईंदा। एतिरो विश्वास अथई? बिल्कुलु। अच्छा हाणे वेही रहो त हलूं। न मां तोसां गॾु न हलंदसि। छो छो? डैडीअ ॾिसी वरितो त? ठीकु आहे तूं बाइक ते वेह, मां तोखे तुंहिंजे घर खां घणो पहिरीं ड्रॉप कंदुसि, यानी पिटो कंदुसि। पिटो कंदुसि न, चओ लाए छॾींदुसि। अच्छा ठीकु आहे बाबा अची करे वेह, मां तोखे लाए थो अचां। डैड आप यहाँ बैठे हैं, मैं आपको ऊपर ढूंढ रहा था। डैड मुझे इस सेंटेंस का मतलब बताइए। बांदर छा जाने अदरक जो स्वाद। अरे सिंधी में पूछो ना। तो तव्हां भी सिंधी में ॻाल्हायो न। ओ हाँ सिंधी में पूछ। हाँ पूछा तो हिन सेंटेंस जो मतलब क्या है? क्या है ना? क्या है ना? छा है? छा है? हाणे बांदर माना फतफतियो,
ये तू हाँ डैड हाँ मां बांदर थे हाँ। तो तव्हां केर थे मम्मी केर थी हाँ माटकर हाणे जंहिंखे स्वाद जी ख़बर हूंदी उहो मज़ो माणींदो जीअं तूं सिंधी सम्झंदे मज़ो माणींदे ऐं पोइ मधु हाँ मधु डैड तव्हां बि हाणे आयो रस्ते ते आहा हिते मच्छी पलो पयो हो केर खाई वियो मां तुखे ॾाढो तो प्यार कयां विजय ही छा आहे ॾाढो प्यार न थींदो आहे ॾाढो सर हे बुल ॿियो दफ़ो न थींदी हा पर तव्हां हे चिठी हा मधु ॿाहिरि वेही आहे जॾहिं ईंदी मां हुनखे खणी ॾींदुसि एंड कीप इट अप वेरी गुड ओके थैंक यू सर गुड बॉय अजय तू मोटरसाइकिल छो न खणी आयो आई मोटरसाइकिल के आज मोकल जस्ट फॉर चेंज त अजय 11 नंबर बस 11 नंबर बस हिकु ऐं हिकु 11 मतलब पैदल शायद मोटरसाइकिल ते ॻाल्हाइण में मज़ो कोन्हे जल्दी मंज़िल अची वेंदी आहे अॼु मूंखे तोसां तमामु घणो ॻाल्हाइणो आहे तंहिंजे करे बस में था हलूं बस में रोमांस करण जो मज़ो ई ॿियो थींदो आहे इन जो मतलब बेस्ट इज ऑलवेज बेस्ट फॉर रोमांस त पोइ बस में सब रोमांस करण वारा चढ़ंदा हूंदा नॉट नेसेसरी पर भीड़ हूंदे भी बस में इलाही प्राइवेसी मिलंदी आहे विंडो सीट ऐं पासे में पाड़े वारी सिंधी ॻाल्हाइण जो बि इलाही फ़ाइदो आहे बस में कीअं छा आहे कि असां सिंधीअ में जेको बि ॻाल्हाईंदासीं केरु कोन सम्झंदो तंहिंजे करे सिंधी थींदी असांजे प्यार जी कोड लैंग्वेज ऐं पासे में कोई सिंधी हुजे त सीट मनाए छॾबी न त बस ई बदलाए छॾबी ॿियो को फ़ाइदो थिए या न थिए त बस में सिंधी ज़रूर सिखी वेंदी हल हल बस अची वई बिल्कुल मुंह ते वियो आहे अल ले 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 लगे तो न मुंह जहिड़ो ऐं हिन जो नालो छा रखंदासीं नालो अचो अचो सोचो सोचो अरे अचो 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 अरे ॾाढी सिर जी अरे तो के बि वातायूं हुजनि तूं बि त नानी थी वई आहीं ॾे मूंखे ॾे नानी वञी अरे वाह नग तो बिल्कुल नानी जहिड़ो अथसि हाँ ऐं पेशानी तो बिल्कुल ॾाढे जहिड़ी अथसि ऐं अखियूं तो बिल्कुल हिननि वांगुरु अथसि हाँ ऐं जॾहिं वॾो थींदो न त बिल्कुलु चाची जहिड़ो शैतान थींदो शैतान शैतान न विद्वान सिंधी ॿोलीअ जो विद्वान आंटी मूंखे बि ॾियो न हा वटि संभाले करे संभाले हिकु ॿ टे अरे वाह अम्मा गुड्डी हाणे ॾे अरे वाह ॿ टे चार गुड्डीअ खे कयां प्यार वाह 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 3 4 5 गुडी विहारिया हंज 4 5 6 गुडी बहके बाबा अरे वाह वाह अरे हंसता है अरे रे मेरा राजा मेरा बेटा हंसता है अरे ले 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 अच्छा बेटा ये बता बड़ा होकर क्या बनेगा अरे ये तो रोने लगा
रोएगा नहीं तो क्या करेगा? अरे सिंधी में गाला है ना, सिंधी में रुवंदो न तो छा कंदो? अरे सिंधी जे घर पैदा थियो है, सिंधी में गाला। अच्छा ठीक है। अरे मुझे गुल्ले, मुझे राजा, मुझे सोना पुत्र, अरे खिले तो पर ही थी नो असली सिंधी। अले मुंह लटकाए छोट वही पुट, खादो तो खा। कुछ भी खाने ते दिल को ना है। तभी तो ठीक है ना, डॉक्टर को रहा। ओ डैड, मुंहिंजो इलाज डॉक्टर वटि कोन आहे। मुंहिंजो इलाज सिर्फ़ हिकिड़ो ई आहे, उहो आहे मधु, ऐं सिर्फ़ मधु। अरे मिंट में तो कराए मधु। जामना जामना हुकुम साईं। हे वट पैसा और हिक बोतल मधु वठी अच। मधु समझे ना, माखी माखी। हाँ साईं, समझुम इजो तो वठी अचां माखी। ओहो प्लीज डैड, मूंखे उहा मधु कोन खपे। आई वांट मिस मधु, मधु रामचंदानी, जेका मूंसां गॾु कॉलेज में पढ़ंदी आहे। एंड आई लव हर। जेकॾहिं मूंखे उहा न मिली, मां मरी वेंदुसि। अरे भले भले भले, मुंहिंजो पुट जवान थी वियो आहे, मूंखे ख़बर ई कोन पई आहे। अॼु मां वञी छोरीअ पीउ सां थो ॻाल्हायां। अॼु ताईं कंहिंजी हिम्मत कोन थी आहे त जेका शइ मुंहिंजे पुट खे वणे कोई मना करे। मां गगनमल गोरेजा MP, छोरीअ पीउ आहे केरु? आर्मी ऑफिसर कर्नल रामचंदानी। साईं, कोई गगनमल तव्हां सां मिलण आयो आहे। गगनमल मां त न सुञाणस। त वापसि मोकिलियांसि? न न, ॾिसां त केरु आहे। हलो हलो। साईं राम राम। राम राम साईं, राम राम। मां तव्हांखे सुञातो कोन? साईं तव्हां ॾिठो ई मूंखे कोन्हे त सुञाणंदा किथां? मां गगनमल गोरेजा। कंहिं बि मंत्री को मुंहिंजे लाइ पुछंदव न, गगनमल जे बारे में पुछोसि त मुंहिंजे घर जे दरवाज़े ताईं छॾे वेंदो तव्हांखे। ॾींहं राति मुंहिंजे अॻियां पुठियां घुमंदा पिया आहिनि। तव्हांजो हिते अचण जी तकलीफ़ जो कारण? साईं, मुंहिंजो सिकी लधो पुट राजकुमार, जंहिंखे सॼी दुनिया प्रिंस कुठींदी आहे, तव्हांजी धीअ सां साॻे कॉलेज में पढ़ंदो आहे। चरियो हुन ते हिर खारे वेठो आहे। हाणे ज़िद थो करे त मां शादी कंदुसि त रुगो न सां, न त मरी वेंदुसि। इन करे हुननि ॿिन्ही जा जल्दी फेरा वेरा ॾियारियो त तव्हांजी धीअ असांजे घर जी नुंहं थी घर जी सूंहं वधाए। हीअ त फ़ख्र जी ॻाल्हि आहे त तव्हीं असांजे देश जा बहादुर सिपाही आहियो। पर जेका पघार सरकार तव्हांखे ॾिए थी, उन खां वधीक त मुंहिंजा बॉडी गार्ड कमाईंदा आहिनि। बॉडी गार्ड जा पुट, हिन खां पोइ तुंहिंजे ज़बान मां हिकिड़ो लफ़्ज़ बि निकितो न, मां तुंहिंजो कोर्ट मार्शल कराईंदुसि। वञी पंहिंजी शक्ल ॾिस, केरु आहीं तूं? अरे कर्नल रामचंदानी, होश में अच। हिकदमि ॿाहिरि वञ, न त मुंहिंजो ऑर्डली ताईं टिनी खे ॿाहिरि कचरे जे दॿे में फिटी करे ईंदो। मुंहिंजे पुट अॼु ताईं जेका बि शइ घुरी आहे, मूं हमेशह हुनखे आणे ॾिनी आहे। सियाणे जा पुट, मुंहिंजी धीउ का शइ कान्हे। हाउ डे यू टॉक टू मी लाइक दिस? हुंदा यस सर। बंदूक दे मूंखे। यस सर। हिन गड़े जे पुट खे ॾेखारींदसि कैसा ॻाल्हाइण आयो आहे। अरे छो था पंहिंजी मौत खे दावत ॾियो? मां बि तव्हांखे ॾिसी वठंदुसि। अरे ॾिसी वठंदसि जा पुट, हले तव्हां हल चलिया। साईं भॼाए कढियो बान, ॾकी विया। बंदूक में गोली बि कोन्हे, ऐं ॾिजी विया। साईं साईं किथे विया? हेलो हेलो, केरु? साईं मां गगनमल थो ॻाल्हायां, गगनमल गोरेजा। अरे गगनमल गोरेजा, फरमायो, कीअं यादि कयो अथव? साईं तव्हां कर्नल रामचंदानी खे सुञाणो? इहा का पुछण जी ॻाल्हि आहे। कर्नल रामचंदानी असांजे सिंधी समाज जो न, पर सॼे भारत जो शान आहे। हुनजी धीउ आहे मधु, उन सां मुंहिंजो पुटु शादी थो करणु चाहे। पंहिंजे पुट खे चओ मधु खे विसारे छॾे। छो ईअं छो? मां कर्नल जे फैमिलीअ खे चङी तरह सुञाणा। जेतिरे क़दुरु मूंखे ख़बर आहे, मधु जो पहिरीं ॿिए कंहिं छोकिरे सां प्यार आहे, ऐं कर्नल मधु जे मर्ज़ी बिना हुन जी शादी कोन कंदो।
साईं बटे धमकी ॾियोसि त सिधो थी वेंदो। न न अहिड़ो कम न कजो। ओ कर्नल आहे न, मिलिट्री जो माण्हू आहे। हा ऐं असां सिविलियन जो उन ते कोई ज़ोर कोन हलंदो। हा अहिड़ो कुझु न कजो पोइ पछताइणो पए। केरु तव्हांजी मदद करे कोन सघंदो, ज़ामन बि केरु कोन ॾींदो। हा इन करे पंहिंजे पुट खे सम्झायो, चओसि मधुअ जो ख़्यालु मन मां कढी छॾे। अड़े ॿिए छोकिरियूं मरी वयूं आहिनि छा? हलो हलो पुट मूंखे अफ़सोस आहे त पुट ॻाल्हि त ॿुध। अरे पुट ॻाल्हि त ॿुध। भाभी थोड़ो वक्त अथव ॾेर सां ॻाल्हाइण लाइ? ॾेर सां? अरे वाह, निज सिंधी लफ़्ज़ चयो अथई। भाभी ॾेर केॾो त नटखट सिंधी लफ़्ज़ आहे न? शाह साहब कोन चयो आहे छाजा ॾेंगा ॾेर मुंहिंजो ॾींहुं ॾेंगो न थिए। मनियो केरु चवंदो तोखे सिंधी न ईंदी आहे? लॻे तो मधुआ सिधो कयो अथई। चङो चङो हाणे ही पढ़। ही छा कहिड़ो किताब आहे? राजा गोविंद माली जो नावल? ॾेही पर ॾेही थिया। हुन ते रायो लिखियो अथमि, पढ़। ॾिसां त माली साहिब जो ही नावल लाजवाब आहे। धर्म मजहब जी छाया में किन जवाननि इंसानियत के धर्म समझी हिक ॿिए सां प्रीत जा पेच पाता। प्रीत जा पेच पाता तो लिखियो है सच? छा भाभी? खत जे रूप में लिखियल ही नावल करधारन जी नफ्सियानी। नफ्सियानी माना मनोवैज्ञानिक। तो खतियो मुंह हरायो। नावल जो मसूदो। मसूदो मसूदो माना स्क्रिप्ट भाभी, स्क्रिप्ट। ही वठ मुंहिंजे वस जी ॻाल्हि कोन्हे। बिना पढ़ण जे तोखे फुल मार्कू। चओ झूलेलाल। हाँ सालन खां मां पाण खां पुछंदो हुउसि त मूंखे सिंधी छो तो सॾियो वञे। मुंहिंजी पोशाक अंग्रेज़नि जहिड़ी आहे त छा मां अंग्रेज़ थी पियसि? कंहिं मराठी या गुजराती वांगुरु मां बि हिंदवासी आहियां त छा मां मराठो या गुजराती थी पियसि? कंहिं पंजाबी सिख वांगुरु मां बि गुरु नानक खे मञा थो त छा मां पंजाबी थी पियसि? न, हरगिज़ न। त आख़िर उहा कहिड़ी निरालियत आहे जंहिं कारण मां सिंधी आहियां? उहा निरालियत आहे मुंहिंजी ॿोली, यानी त सिंधी ॿोली। वाह, ॾाढो सुठो लेख आहे। लेखक केरु आहे? विजय केवल केसवानी? ये तो वही छोकरा है जंहिंखे मधु पाण सां वठी आई हुई। एतिरी सुठी सिंधी किथां आहे? ही लेख लिखण लाइ मूंखे प्रेरणा कर्नल रामचंदानी खां मिली आहे, जंहिं लाइ मां संदन शुक्रगुज़ार आहियां। मधु, अरे मधु को हेॾा अच, तकड़ी अच। वे 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 ही ॾिस, ही लेख पढ़ियो आहे तो? न छो बकवास लेख आहे छा? अरे बकवास न, तमाम सुठो लेख आहे। हिन जो लेखक ख़बर आहे केरु आहे? केरु? तुंहिंजो विजय केवल केसवानी। सच? हाँ, ॾिस। इनाम भी मिलियो अथस? अरे इनाम मिलियो अथस और मां हिनखे वधीक इनाम ॾींदोसांस। हुनखे तकड़ो वठी अचीस। वञ वठी अच, वञ 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 वञ। अरे अरे सस 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 वे 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 वे। छा थियो पापा? सच सच ॿुधाए, ही लेख लिखण में तो खेस मदद की आहे छा? न पापा। तो बेटी छोई, वञ सड़ी अचीस। अरे 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 नहीं 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 वे वरी छा थियो पापा? कुछ वञ 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 वञ। अरे न न वे 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 तू न वञ, मां हुन सां मिलण वेंदुसि। तू माने के सड़ी अच। वञ 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 वञ। हा हा, मां विजय केसवानी तो ॻाल्हायां। तव्हां केरु? हुकुम करियो। हा हा, हू लेख त मां ई लिखियो हुयो, पर हुन लेख जे लाइ मूंखे प्रेरणा कर्नल रामचंदानी ॾिनी हुई। जे मूंखां पुछो त मां चवंदमि हुननि जो इंटरव्यू वठो। हिकिड़ो कमु कयो, तव्हां मूंखे पोइ झूलेलाल आयो साईं मुंहिंजा। नमस्ते। अचो अचो, कीअं आहियो? ठीकु आहियो। ॿियो कीअं पुट? बस ठीकु अंकल। अचो। हा अंकल आंटी कीअं आहियो तव्हां? ठीकु आहे। अचो।
नमस्ते अंकल। नमस्ते, नमस्ते आंटी। नमस्ते। पुट तुके लख लख बधाई हुजन। छा लाए? साईं मुंजा हिंदवासी अखबार में छपियल लेख लाए पहिरियों इनाम खटी आयो आहे। हाँ सच विजय? ओहो असां वटि हिंद पासे अख़बार ईंदी कोन्हे, पर अॼु मां घुराए पढ़ंदुसि। ऐं विजय पाण खे हिन खां वॾे इनाम लाइ हक़दार साबित कयो आहे। मां तव्हांजो मतिलबु न सम्झो। मां असांजी मधु खे विजय जी जीवन साथी बणाइण थो चाहियां, जे तव्हांखे एतिराज़ न हुजे। न न एतिराज़ वरी छा जो, तव्हां त असांजे दिल जी ॻाल्हि कई आहे। पर विजय जी दिल छा थी चए? चवंदी वरी छा, ख़ुशीअ में टपा पई ॾे। कीअं विजय? त तव्हांखे ही रिश्तो मंज़ूर आहे न? ये आपका पुछण जी ॻाल्हि आहे छो? बाक़ी रही हिकु ॻाल्हि ॾेती लेती जी। ख़बरदार तव्हां ॾेती लेती जो नालो वरितो अथव त मां हिन रिवाज जे सख़्त बरख़िलाफ़ आहियां। भाऊ असांखे ॾेती लेती बिल्कुलु न घुर्जे, असांखे मधु बस हिकु साड़ीअ में ई घुर्जे। मां बि त हिन घर में हिकु साड़ीअ में शादी करे आई हुयसि। तव्हां चओ त शादी लाइ कंहिं वॾे होटल में हॉल बुक करायूं? होटल जो ख़र्च छो कयूं कर्नल साहब? तव्हांजो घर पासे में आहे, असीं बारात खणी तव्हांजे घर अची वेंदासीं, शादी थी वेंदी। मां तो चाहियां पहिरीं विजय खां तो पुछो राज़ी आहे या न? अरे विजय छा, हुनजो पीउ बि राज़ी थी वेंदो। तव्हां ॿिन्ही खे पुट शादीअ जूं लख लख वाधायूं। तव्हां ॿिन्ही खे तमामु घणियूं सूखड़ियूं मिलियूं हूंदियूं ऐं बेशुमार मिलंदियूं, पर ख़बर अथव तव्हां लाइ मूं सिंध मां सिंध जी मिटी आंदी आहे। वठ हीअ अथई असांजे सुहिणीअ सिंध जी मिटी। ही अथई सिंधु नदीअ जो जल।